सिंध जी सकावत बचायूं ऐं जेका से क़दीमी माग आहिनि उन्हनि खे बचायूं। उन जे सिरे हेठि इस्लाम कोट में जेका से हिते मच कचहरी ऐं महफ़िल मौसीक़ी जो जेको से प्रोग्राम रखियो वियो आहे। तक़रीब में जेका से शहरवासी मौजूदु आहिनि, शाइर आहिनि, अदीब आहिनि, उहे मौजूदु आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू जेका से सकावत जे ॾियारे खे कीअं मल्हाइनि था। सकावत असांजी तारीख़ में आहे ऐं असांजा तारीख़ इहे असांजा तारीख़ी माग आहिनि जंहिंजे अंदरि असांजी सकाफ़त समायल आहे। जेकॾहिं इहे माग असां बचाए रखंदासूं त ॼण त असां पंहिंजी सकाफ़त बचाई। ईद चओ, दिवाली चओ, असां सिंध जी माण्हू जेको असां सिंध जो ॾियारो सकाफ़त डे आहे उहो ईअं मल्हाईंदा आहियूं जेके असां पंहिंजा वेछा विसारे यारी दोस्ती बाप सभु गॾिजी असां दिवाली होली ऐं ईद जी मल्हाईंदा आहियूं। तीअं गॾिजी अॼु मल्हाए रहिया आहियूं। ही प्रोग्राम पंहिंजो वापारी एसोसिएशन ऐं उन सां गॾोगॾु मोबाइल शॉप एसोसिएशन जे तरफ़ां मल्हायो वञे पियो ऐं असां जस ॾियूं था इन्हनि समूरी टीम खे ऐं तव्हांखे बि त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम ऐं धरती सां मोहबत जो इज़हार कंदा रहो। असांजी सकाफ़त हिकिड़ी रिच सकाफ़त आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो इस्लाम कोट जा मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा दोस्त, सियासी समाजी अॻवान सभु हिकिड़े सिरे हेठि गॾु थिया आहिनि। ऐं सम्झां थो हीअ हिकिड़ी पंहिंजी सकाफ़त आहे, मोहबत जो बहितरीनु इज़हार आहे। सिंध जी मंकिली सभु गॾिजी हिन ॾींहं ते वचन कयूं सामोईअ जो कसम मोर थोटले राणा मोर थोटले मोर थोटले राणा मोर थोटले ओ राणा राणा मोर बने चोटले गुजरात अवामी आवाज़ जो जेको गायन वारो प्रोग्राम शाज सोनी जेको कमु कयो अथनि सिंध असांजी सिंधी तहज़ीब 5000 साल पुराणी मोहन जे दड़े खां असां कराची खां कश्मीर ताईं, कश्मीर खां कारंजा ताईं सिंध हिकु आहे। अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त अॼु असांजी पूरी सिंध हिकु गुलाब जे गुल वांगुरु महक रही आहे। ऐं सॼी सिंध में इहो हिकिड़ो मैसेज हलियो वियो आहे जेको सिंध जो क़ौम अॼु हिकिड़ी पेज ते आहे। अवामी आवाज़ जे तरफ़ां जेको माग बचाए जे नाले सां सिंध सां मोहबत ऐं जेको सो वसीला बचाइण जो ऐलान कयो वियो आहे, इनखे असां क़दर जी निगाह सां ॾिसूं। सुबुह जो प्रेस क्लब खां हिकु शानदार रैली निकिरंदी जंहिंमें सिंधी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ इहे सभु वापारी वधि में वधि शिरकत कंदा। अवामी आवाज़ नेटवर्क जसले जे इन एकता जे ॾियारे खे क़ौमी वरसनि ऐं क़ौमी मागनि खे बचाइण जे तौर ते मल्हायो आहे। त अचो त इन एकता जे ॾींहं ते असां इहो यादि कयूं त पंहिंजा जेके बि सकाफ़ती विरसा आहिनि, तारीख़ी माग आहिनि, बशमूल कारंजा आहे, कारंजा सां गॾोगॾु बोडेसरनि जा जेके बि असां सकाफ़ती विरसा आहिनि उनखे बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। अवामी आवाज़ जी टीम खे सिंधी सकाफ़त ऐं सिंध जा तारीख़ी माग बचाइण जे लाइ जेको ॾियारो मल्हाए रहिया आहिनि सॼी सिंध में, उनखे अवामी आवाज़ जी सही टीम खे मुबारकबाद ॾियां थो। चो त सभु सिंधी गॾिजी इहो वचन कयूं त सॼी दुनिया में इहा ॻाल्हि करियूं त असांजा कल्चर ऐं कल्चरल माग ऐं बैन अवी इंटरनेशनल हेरिटेज कारंजा जो जबल बचायो वञे। जेके जिंदे क़ौमूं हूंदियूं आहिनि उहो केतिरी बि तरक़ी करे वञनि पर पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजे वरसे खे यादि रखंदियूं आहिनि। नौजवान ॿारनि छोकिरनि जी असां तक़रीरूं ॿुधी ॾाढा असां मुतमिन थिया आहियूं त असांजे क़ौम जे नौजवाननि खे असांजे बचनि खे धरती सां मोहबत आहे ऐं अमली तरह हू कमु करण लाइ बि तयारु आहिनि। समूरा जेके थरवासी पुरजोश नज़र अचनि पिया, ख़ुशि नज़र अचनि पिया ऐं सिंध जो जेको सकाफ़त जो ॾियारो उनजे टोपी अजरक में जेका मलबूस आहिनि ऐं हिते जेका हू झुमरियूं हणी रहिया आहिनि। कैमरामैन सुजाल वज़ीर सां गॾु गाज़ी वज़ीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट, थरपारकर। Yeah.
विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk